अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरण सिर्फ़ पांध तव्हां ॿुधी रहिया आहियो तव्हां समरन जा वॾा वड़। साईं मुंहिंजा अॼु तव्हांखे कारुंझर जबल जे बाबति मालूमात ॾींदासीं। तव्हां पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। जेकॾहिं तव्हां यूट्यूब चैनल ते ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो, लाइक ऐं कमेंट ॾिजो। जेकॾहिं ऑफिशियल पेज ते तव्हां ॿुधी रहिया आहियो त मुंहिंजे पेज खे फॉलो कजो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कजो। साईं मुंहिंजा कारुंझर छा आहे? कारुंझर सिंध जे ॾखण ओभर में थरपारकर ज़िले जे नंगर पारकर में वाक़े जबलनि जी क़तार आहे, जेका 19 किलोमीटर क़तार आहे, जंहिंजे वधि में वधि ऊचाई 203 मीटर 1001 फुट आहे। कारुंझर जबल में ग्रेनाइट क़ीमती पत्थर सां गॾोगॾु चाइना मिटी बि मिले थी। कारुंझर रेगिस्तानी इलाइक़नि खां मुख़्तलिफ़ पहाड़ी इलाइक़नि ते मुश्तमिल आहे, जंहिंजे ओभर में नंढा जबल आहिनि जेके सावक सां ढकियल हूंदा आहिनि, छाकाणि त उतां सॼो साल वहंदड़ 2 वॾा चश्मा आकलीश्वर ऐं सारधरो निकिरंदा आहिनि। उनखां अलावा सावण जी मौसम में वहंदड़ भटियाणी गोरदड़ो नाले 2 चश्मा पिणु वहंदा आहिनि। साईं मुंहिंजा कारुंझर जबल ते कारुंझर डैम पिणु ठहियल आहे, जेको नंगर पारकर खे पाणी ॾिए थो। हिननि वॾनि चश्मनि खां अलावा परानवाह खां कच्छ जे ऋण ताईं ॿिया बि नंढा वॾा 20 नाला पिणु कारुंझर जे जबल मां वहंदा आहिनि, जंहिंमें भाटियाणी, माऊ, गोरदाड़ो, रनासीर, बोडेसीर ऐं लोरलाई शामिल आहिनि। दोस्तों, अगस्त ऐं सेप्टेम्बर में कारुंझर जो इलाइक़ो थधो ऐं वणंदड़ हूंदो आहे। उन करे सिंध समेत पूरे पाकिस्तान मां सियाह घुमण वेंदा आहिनि। कारुंझर खे सिंध जी सूंह सम्झियो वञे थो। उन करे कारुंझर जो ज़िक्र केतिरनि सिंधी ऐं मारवाड़ी शहरनि, लोरियनि, लाॾनि में मिले थो, जिन में सॾवंत सारंगा, होतलाल परी, कुदरत जी परी, उढो जाम, सिंधी लोरी, भीड़ियो गिरोड़ी, बगड़ जी मुंडी मशहूरु आहिनि। कारुंझर जा मक़ामी माण्हू चवंदा आहिनि त होतलाल परीअ खे सभिनी खां पहिरियां हिननि जबलनि ते ॾिठो वियो हो। पुराणे ज़माने में कारुंझर खे किनरो पिणु चवंदा हुआ। कारुंझर जी मशहूरु मागनि में बोडीसर तला, आलाखवा, लिकल खूह, सरदारो गाऊमुखी, पंजराज, गडर नानी, चंदर गडर, चंदन गडर, झरणू, भोंयरो मशहूरु आहिनि। हसीन निज़ारनि सावक खां अलावा कारुंझर कुदरती मअदनात सां मालामाल आहे। कारुंझर में हिकु क़ीमती पत्थर ग्रेनाइट यानी सगे समाक मिले थो, जेको उते जे माण्हुनि जो वरसो आहे। सिंध जा माण्हू तमामु एहसास ऐं कुदरती ज़ीनत खे भाईंदड़ तबियत ऐं पंहिंजे तहज़ीब सां चाह रखण में तमामु दुनिया में मशहूरु आहिनि। उन करे इहे पंहिंजे क़ीमती असासनि खे विकिरो करण खे पाप सम्झंदा आहिनि। ग्रेनाइट या संग समाक ग्रेनाइट हिकु हल्के रंग जो पिरोटांक पत्थर आहे। हीउ पत्थर 10 सैकड़ो खां 50 सैकड़ो पोटाशियम जे थुलनि दाणनि ते मुश्तमिल हूंदो आहे। हीउ मैदनियात मिलंदड़ पत्थर जो 80 सैकड़ो हिसो ठाहे थो। ग्रेनाइट जी कीमियाई बनावट 70 सैकड़ो खां 77, सिलिका 11 सैकड़ो खां 13 सैकड़ो, एल्यूमिनिया 3 खां 5, पोटाशियम ऑक्साइड 3 सैकड़ो खां 5, सूडा 1 सैकड़ो हिन में चुन जो पत्थर ऐं 2 खां 3 हिन में लिकल लोह हूंदो आहे। ग्रेनाइट हिकु अहिड़ो पत्थर आहे जंहिंखे अॾावत ऐं सजावट में ॿिन्ही कमनि में इस्तेमालु कयो वेंदो आहे। ग्रेनाइट जे ख़ाम ज़ख़ीरनि में मिसाल तौरु टामू, शीहो, जिस्त, सोन ऐं चांदी हाइड्रोथर्मल महलूल ज़रिए तयारु करे सघजनि था। साईं मुंहिंजा हीअ कारुंझर बाबति मालूमात तव्हांखे कीअं लॻी, पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो पसंदि आई हुजे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो, लाइक ऐं कमेंट ॾिजो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। वेंदे वेंदे तव्हां सॼणनि जे लाइ इहा ई दुआ त तव्हां मोर माण्हू सदाईं सुखिया हुजो, तव्हांजा वेड़ा वसंदा रहनि, तव्हांजा सीमूं सेड़ा, बनियूं ॿारा ऐं माल भटारा सदाईं सावा ऐं ढावा हुजनि।